अस्सलाम वालेकुम दोस्तों, थर्बरथार्स में खुश आमदीद दोस्तों। अॼु जो लफ़्ज़ जेको आहे उहो आहे फ़तह। फ़तह फ़तह मतिलबु छा आहे? फ़तह हुन खोलियो, तमामु घणो खोलींदड़, माना फ़तह मुश्किलातूं हल कंदड़, ख़ुदा ताला जो हिकु सफ़ाती नालो, धणी ताला। सो इहो अॼु जो लफ़्ज़ आहे। जेकॾहिं अॼु जे पाके खे ॾिसिजे त आहे त जी आहे त जान आहे, जी आहे त जहान आहे, माना दुनिया जहान जा समूरा रंग जीअ जहान सां आहे। मिसाल जे जीअ ख़ुशि त जहान ख़ुशि, माना जेकॾहिं तव्हांजी तबियत ख़ुशि हूंदी, तव्हां पाण जेकॾहिं ख़ुशि आहियो त पोइ दुनिया बि तव्हांजे लाइ ख़ुशि हूंदी। अगरि जेकॾहिं जी ख़ुशि न आहे, माना जी जेकॾहिं न आहे, तबियत ख़राबु आहे, त पोइ माण्हू पाण पंहिंजो पाण पियो विरचंदो ऐं प्लस में दुनिया बि हुनजे लाइ जेको आहे उहो बेमाना हूंदी, त जहान हुनजे लाइ ख़ुशि न हूंदो। सो पहिरीं ॻाल्हि आहे त जी ख़ुशि हुजणु खपे, पंहिंजी सिहत सही हुजणु खपे ऐं इंसान खे घुरिजे त वधीक टाइम पंहिंजी सिहत खे सही सलामत रखण जे लाइ जेके एक्टिविटीज़ आहिनि उहो करे, ऐं त जीअं जी ख़ुशी थिए। छो त जहान जी ख़ुशी जी ख़ुशी सां डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, हुन सां सिधी निस्बत रखे थी। जेकॾहिं जी ख़ुशि आहे त जान ख़ुशि हूंदो, तबियत सही आहे, पाण बंदो ख़ुशि आहे, त पोइ दुनिया बि हुनजे लाइ सुठी लॻंदी ऐं हू जेको आहे उहो ख़ुशी महसूसु कंदो। पर जेकॾहिं पाण ख़ुशि न हूंदो त पोइ दुनिया हुनजे लाइ बेमाना हूंदी। तॾहिं त चवंदा आहिनि त जेको वधि में वॾी मिल्कियत जेका आहे उहा सिहत आहे, उहा माया न आहे, दौलत न आहे। वॾी दौलत उहा आहे जेको बंदो सदाईं जेको जंहिंजी सिहत सही आहे। सो दोस्तों, इहो हुयो अॼु जो पाको। जी आहे त जहान आहे, या इनखे चइजे त जीअ ख़ुशि त जान ख़ुशि। ईंदड़ पाके जे लाइ वरी हाज़िर थींदासीं। महिरबानी।